वाले हो? कैसे हैं? उम्मीद होगी बहुत अच्छे होंगे। आज अबू तुम क्या करने वाले हो? भाई साहब, मैं करने वाला कुछ भी नहीं हूँ, अल्लाह अल्लाह करता हूँ, लेकिन मैं सिंधी में बात करूँगा। हाँ। अॼु असां पंहिंजे अबाणे ॻोठ में, जंहिंजो नालो आहे ॻोठ कांडेरो वसाण, तहलको सिंझोरो, ज़िलो सांगड़। त हाणे असां ॿाहिराड़ी जे लिहाज़ खां हिन पंहिंजे अबाणे ॻोठ में आया आहियूं। त हिन ॻोठ सां मुंहिंजूं काफ़ी घणियूं यादगिरियूं वाबिस्ता आहिनि। ज़ाहिर आहे जेका अधु सदी जी ज़िंदगी असां गुज़ारी आहे, उहा अधु सदी असां हिन पंहिंजे ॻोठनि खे बि ॾिनी आहे। त असां हिन ॻोठ जे उन्हनि पुराणनि माण्हुनि खे बि ॾिठो, पसियो। असांजी ख़ुशनसीबी आहे जो हिन ॻोठ जा बुज़ुर्ग झूना पुराणा माण्हू जेके असां ॾिठा, जिन सां असां पंहिंजी ॻाल्हि ॿोल कई, जिन सां असां कचहरियूं कयूं, त सची ॻाल्हि आहे हाणे उहे माण्हू न बचा आहिनि। हाणे उहे कचहरियूं कोन रहियूं। ॿाहिराड़ी जा माण्हू, ॿाहिराड़ी जा ॻोठ, ॿाहिराड़ी जूं कचहरियूं ॾाढियूं यादि पवनि थियूं। हीअ जीअंत फ़क़ीर दरवेश जो आस्थान आहे। ऐं सभ खां पहिरीं इन जे बारे में ॿुधायां त जीअंत फ़क़ीर जेको तक़रीबन हिन खां 4-5 साल पहिरीं 63 साल जी उमिरि में वफ़ात करे वियो। जीअंत फ़क़ीर ॻोठ कांडेरो वसाण सां तालुक़ु रखंदो हो। छुटे फ़क़ीर वसाण जो फ़र्ज़ंद हो ऐं बुनियादी तौर ते हुर तहरीक जे हवाले सां उहे जेके लोढ़ा हुआ, जेल हुआ, सख़्तियूं हुयूं, उन्हनि में हू ॼाओ हो 1940 धारे। ऐं जोही लोढ़े खां वठी, वारियां खां वठी खेपरे लोढ़े ताईं हुते रहियो पंहिंजे वालिदनि सां गॾु। उन ॾुखिया ॾींहं ॾिठा, पर बहरहाल हू पढ़ियो लिखियो ऐं उनखां पोइ हिते हिन ॻोठ में जो मुक़ीम रहियो। त असांजे ॻोठ जो जेको टीचर हो साईं ग़ुलाम अल्लाह पंवर साहिबु, उन जी सोबत में आयो। ऐं त तमामु जेको आहे सो ज़हद, इबादत, तक़वा वारो माण्हू हो। ऐं हीअ जंहिं जॻह ते असां वेठा आहियूं, हालांकि उहा ज़मीदारी हाजी मोहम्मद बूटा ज़मीदार जेको ॾाढो सुठो भलो माण्हू हुयो, उन जी ज़मीदारी हुई, पर उहो वीचारो हारी माण्हू हो जीअं फ़क़ीर। हिते वेहण खां पोइ असां ॾिठो त 40 साल हू हिन ते जेका हीअ नंढी हिन पंहिंजी हिकिड़ी दिकी ठाही, उन ते हुन 40 साल पंहिंजी चिलाकशी कई। हाणे हीअ चिलाकशी वारा माण्हू, उहे ज़हद इबादत वारा माण्हू तमामु घटि बचा आहिनि। हींअर अलाए कहिड़े क़िस्म जी दुनिया थी वई आहे, रेडियो, टीवियूं, उहो पुराणो ज़मानो उहो पियो, नेट, इंटरनेट, भलियूं शयूं बची वियूं आहिनि, पर ज़हद, इबादत, तक़वा ॻाल्हियूं भलियूं आहिनि। उन जीअं फ़क़ीर वीचारे ॾाढो हिते विर्द वज़ीफ़े में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी ऐं असां उनखे ॾिठो। ऐं ॾाढो हू माण्हू भलो माण्हू हो, माण्हुनि सां प्यार मोहबत करण वारो ऐं दीन वारो। ऐं 2 दफ़ा उनखे उमिरा नसीब थिया। चवण जो मक़सदु हिकिड़ो हीउ आस्थान उहो आहे जिते ॾाढो आराम, सुकून, फ़रहत महसूसु थींदी हुई। उहो हर वक़्त ते उहो ज़िक्र अज़कार में हूंदो हो। शाम ॾींहुं महिल बि उहो ज़िक्र कंदो रहंदो हो ऐं उन नमूने सां। ऐं ॿियो इहो त हीउ जेको ॻोठु आहे, उन ॻोठ जे हवाले सां उहो पुराणे चंद माण्हुनि जी ॻाल्हि कंदो हलंदुसि। त जीअं त हुर तहरीक जेका आहे, उनजो मर्कज़ गणंग बंगलो आहे। त गणंग बंगलो बि हिन तालुके सिंझोनी में अचे थो, जेको हिन इलाइक़े खां एॾो परे न आहे। त हिन वक़्तु हुर तहरीक जे हवाले सां हिते जे माण्हू जा बि तमामु घणा उन में पंहिंजा हुया, जेके आहिनि से पंहिंजा तहरीक में हिसो। शहीद बच्चू बादशाह, शहीद पिरू वज़ीर, उनजो इलाइक़ो ज़ाहिर उहो मक्खी जे पासे में, मिठलाऊ जे पासे में। इन खां पोइ बच्चू बादशाह, उनजो भाउ पीर बख़्श फ़क़ीर, जंहिंजो नार हिते कांडेरो असांजे ॻोठ जे भर में सॾिबो हो। इन खां सवाइ शहीद पीरू वज़ीर, उनजो ॻोठु हिते भर में वेझो हो। त चवण जो मक़सदु हुर तहरीक सां तमामु घणा लाॻापियल माण्हू जेके हुआ हिन ॻोठ सां तालुक़ु रखंदा हुआ, जेके असां कुझु माण्हू असां अखियुनि में ॾिठा हुआ, जेके सैयद सिबतुल्लाह सां शहीद सोरी बादशाह जे दौर जा हुआ। हिते साम्हूं असांखे वेझो इरीगेशन बंगलो जेको आहे सो नज़र अचे थो, थोरो वेझो ई आहे, जिते वॾा फ़क़ीर सां दावत बि कई। उन बंगले जी बि काफ़ी ॻाल्हियूं आहिनि तहरीक जे हवाले सां। पर उते हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि जेका उहा आऊं चवणु चाहिनि उहा आहे त हुर तहरीक दौरान जॾहिं कमिश्नर, कलेक्टर ऐं कमिश्नर हिकिड़ो उहिदो हुनजो हुयो, मिस्टर हालफोर्ड जेको आहे, उहो हिते हली आयो हो ऐं हिन बंगल ते पीर साहिबु सोरी बादशाह सां मुलाक़ात कई हुई। या सन जेका आहे उहो 38-39-40 खां पहिरीं थी सघे थी। त उते पीर साहिब जी हुन सां मुलाक़ात थी। उन वक़्तु चवण में इहे ॻाल्हियूं आयूं जेके माण्हू ॿुधायो हिते, त उन तहरीक जे हवाले सां जेके एक्टिव गाज़ी आहे, उन्हनि मां 4 माण्हुनि जी हुननि ॿांह घुरी थी त इहे असांखे गिरफ़्तार करायो। पर पीर साहिबु उनखे जेको आहे सो उनजी ॻाल्हियुनि में कोन आयो। पीर साहिबु चयो असांजी आज़ादी जी तहरीक आहे, उहा जारी सां रहंदी। तव्हां फ़क़ीरनि खे चओ था त फिलाणो फ़क़ीर, फिलाणो जी, जिन में चंद नाला अचनि था। मौजिस फ़क़ीर जो नालो अचे थो, वरिया फ़क़ीर जो नालो अचे थो, दोदे फ़क़ीर कोई जो नालो अचे थो, मोहम्मद फ़क़ीर भेण जो नालो अचे थो। त तव्हां इहे गिरफ़्तार करायो या उनखे पेश कयो। हिसाब चयो त माण्हू हुआ फ़क़ीर, पर आऊं हुनजो वार बि तव्हांखे कोन्हे। चवण जो मक़सदु त हीउ ॻोठु तमामु घणो तारीख़ी आहे, जेके असां ॾिठो आहे, पढ़ियो आहे। ऐं हिन जो बनियूं ॿारहं पुराणो जेको इलाइक़ो हो, वक़्तु हो, उहो सभु शयूं असां ॾिठियूं आहिनि। हिते तमामु हिकिड़ा 2 वॾा वण हुआ, उहे वण बि असां ॾिठा हुआ, जेको हिन जे भर में हिते तमामु वॾो हिकिड़ो लव हो। उहो लव कंहिं ज़माने में हिते मलाह बिरादरी, लाल बख्श फ़क़ीर वारनि जा वॾा, उर्स फ़क़ीर, मीर भर ऐं साजन फ़क़ीर मीर भर वारा हुते रहंदा हुआ। ऐं क़दीमी ॻोठ हुआ, क़दीमी शयूं हुयूं। त चवण जो मक़सदु हीअ बनियूं, हीअ ॿारहं, हीअ ॿाहिराड़ी, हीअ शयूं, हीअ शिकिलियूं ॾाढियूं अजीब आहिनि, ॾाढियूं ग़रीब आहिनि। इहे सभु असां जेके हिते ॾिठो आहे, ग़रीब गुरबनि माण्हुनि सां, हारियुनि नारियुनि सां ज़िंदगी गुज़ारी आहे। ऐं अॼु बि हिते जॾहिं अचूं था त असांखे फ़रहत ऐं सुकून महसूसु थिए थो। महिरबानी।